अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे नालो अली रमेश तांडी सीरियल अली रमेश यूट्यूब चैनल नए वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल दर्द जी देश जो जेको के ॾींहं ते पहिरियों अची चुको आहे, तव्हां त ॾिठो हूंदो। उन जे बारे में मां तव्हांखे अॼु सभु कोई नई वीडियो ॿुधाईंदुसि। पर दोस्तों हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया अली रमेश यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां के ॾींहं ते पहिरियों अची चुको आहे। पहिरियां जेको तव्हां पहिरियों ॾिठो हूंदो उन में तव्हांखे निसार छा नज़र न आयो हूंदो। इन ड्रामे में जेको पहिरियों में निसार छा जो वॾेरे किरदारु आहे ऐं मंज़ूर मुराद ज़ुल्फ़कार बुर्दी टई वॾेरा आहिनि। ऐं इन में जेको वॾेरे जो जहिड़ो ॾेखारियो वियो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त ॿिया जेके ड्रामा हुया उन में ग़रीबनि ऐं यतीमनि खे वॾेरा कुटींदा हुया, मारींदा हुया। ऐं इन ड्रामे में जेको आहे त वॾेरनि जो पाण में जहिड़ो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे में आबाद गुल ओडाणे जो हीरे जो किरदारु आहे ऐं तमामु सुठो किरदारु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे में तमामु सुठा एक्ट्रेस कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु बहितरीनु कहाणी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे जो डायरेक्टर आहे मंसूर दिशान। ऐं मंसूर दिशान तमामु हिकु बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं इन ड्रामे खे जेको डायरेक्ट करे रहियो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको के ॾींहंनि ते ईंदो ऐं तमामु जल्द तव्हां ॾिसी सघंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु बहितरीनु ड्रामो